दड़ो में शहरन पुलिस जे मुबैना ज़ातुनि ने बदमनी ख़िलाफ़ गॾिजाणी करे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज करण जो ऐलान कियो आहे। पुलिस जे मुबैना ज़ातुनि वापारी ते चर्च जो केस दाख़िल थियण ऐं बदमनी ख़िलाफ़ पीपी जे सीनियर अॻवान ऐं अॻूणे ज़िले सदर अरबाब वज़ीर मेमन जी सदारत में गॾिजाणी मुनक़द कई वई। गॾिजाणी में पीपी ज़िले सिजावल जे सीनियर नायब सदर अरबाब कामरान मेमन, एजुकेशन डिस्ट्रिक्ट ऑफिसर अरशाद अहमद मेमन, जसकम अॻवान अनवर मल्हा, अज़ीज़ सुमरो समेत वापारी शहरन वॾे अंग में शिरकत कई। गॾिजाणी खे ख़िताब कंदे पीपी अॻवान अरबाब वज़ीर मेमन चयो त अॼोकी गॾिजाणी मंशियात फ़रोशनि खे बचाइण लाइ न पर मंशियात जी आड़ में थियण नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ आहे। हुन चयो त असां मंशियात जे ख़िलाफ़ आहियूं ऐं मंशियात ख़िलाफ़ जदोजहद कई आहे। केरु कहिड़ी बि बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हुजे, कंहिंसां बि नाजाइज़ी थियण न ॾींदासीं। संदसि चवणो त वापारी ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरो खे दुकान तां गिरफ़्तार करे मथसि 1.5 किलो चर्स जो केस दाख़िल कयो वियो आहे। हुन चयो त दुकान ते लॻल CCTV कैमरा में साफ़ नज़र अची रहियो आहे त वापारी ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरो वटां का बि शइ हथ न अची सघी आहे। संदसि चवणो त SSP सिजावल मामले जो नोटिस वठे ऐं खुलियल कचहरियूं मुनक़द करे ॿी सूरत में समूरे ज़िले में धरना हणी रोड रस्ता बंदि कया वेंदा।